नाज़रीन, प्रोग्राम पॉइंट ऑफ व्यू में अवांखे भलीकार माया हनीफ रोज़नानी। जी नाज़रीन, दुनिया चंड ते वञी पहुची है। दुनिया जा तरक्की याफ़्ता मुल्क जेके आहिनि रोज़ नवां नवां तजुर्बा करे दुनिया खे हैरान करे रहिया आहिनि। इन 21 सदी में भी पाकिस्तान जे सूबा सिंध जा रहवासी इन जदीद दौर में भी खूहनि ऐं दुबनि जो खारो पाणी वापराए रहिया आहिनि। ही 21 सदी जी सिंध आहे, ही उहा सिंध आहे जेका 5000 साल पुरानी सिंध आहे। इन दादू ज़िले सां तालुक़ रखंदड़ दादू ज़िले में दादू जे जाबरू वारे इलाइक़नि में तेल गैस दरियाफ़्त थी रहिया आहिनि। उतां जूं कंपनियूं रोज़ करोड़े रुपया मुल्की खज़ाने में जमो कराए रहियूं आहिनि। तंहिं बावजूद भी दादू ज़िले जा काछी वारा इलाइक़ा ख़ासि करे जोही तड़के जा 200 खां वधीक ॻोठ जिते पीअण जे पाणी जो सख़्तु बहिरान आहे। पाणी वारे इशू ते जॾहिं तक जे MNA सरदार रफ़ीक अहमद जमाली खां कंहिं ख़ानगी चैनल पारां मौक़िफ़ वरितो वियो त हुन इहो साफ़ इनकार करे छॾियो त किथे बि पाणी जो को मसइलो कोन्हे को। हर ॻोठ में असां जेके क़दीमी ॻोठ आहिनि उते पीअण जो पाणी फराहम करे छॾियो आहे। जॾहिं जेके नवां ॻोठ आहिनि जेके 4 घर ते मुश्तमिल आहिनि या जेके लाॾाऊ आहिनि त उते पाणी जो मसइलो आहे। अचो त जेको MNA सरदार रफ़ीक अहमद जमाली जो मौक़िफ़ आहे उहो तव्हांखे ॿुधायूं। की फैसिलिटी है वो हम दे रहे हैं। छोटे गांव 2, 3, 4 घरों पे मुश्तमिल जो विलेज हैं, यकीनन वो इस तरह की पानी का प्रॉब्लम है वहाँ पे। और दूसरी बात ये है कि जहाँ पे ज़ेरे जमीन पानी मीठा नहीं है वहाँ पे डीप हैंड पंप नहीं लग सके। हमने कई गाँव को 100 के तादाद में, सैकड़ों के तादाद में डीप हैंड पंप फराहम किया है। जी नाज़रीन, अवां तक जे MNA सरदार रफ़ीक अहमद जमाली जो मौक़िफ़ ॿुधो। हाणे जेकी ग्राउंड रियलिटी आहे उते जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि असांजी टीम पारां स्पेशल रिपोर्ट तयारु कई वई आहे। अचो तव्हांखे उहो ॾेखारियूं। असांखे ॾाढी पाणी जी तकलीफ़ आहे। ख़ासि तौर ते जून जुलाई जा जेके महीना थींदा आहिनि तमामु तकलीफ़ वारा हूंदा आहिनि। 4-4 किलोमीटर 5-5 किलोमीटर असां वञी ॿियनि ॻोठनि मां पाणी भरे था अचूं। हिते सालियानो मेलो बि लॻंदो आहे साईं बालड़ी शाह जो। पोइ ज़ियारती जेके अचनि था ॾाढा तकलीफ़ में आहिनि। असां बि ॾाढा तकलीफ़ में आहिनि। असांखे एतिरी तकलीफ़ थींदी आहे जो इतफ़ाक़ी को माण्हू गुज़ारे थो वञे उन जे वुज़ू लाइ बि असां वटि पाणी न हूंदो आहे। अगरि जे मां हक़ीक़त ज़ाहिर कंदुमि असांखे रोअण थो अचे, असांखे पंहिंजे नुमाइंदनि ते रोअण थो अचे। हू अचनि था असांखां वोट वठनि था ऐं असांखे मुतालबो इहो ई सदाईं वाइदो था कनि त असां पाणी ॾींदासीं। पर सर उहो पाणी किथे आहे? तव्हां जो ख़र्चु न आहे, मथां गवर्नमेंट जो ख़र्चु थींदो उन जो महिरबानी करे असांखे मंज़ूर करे ॾियो। ख़ुदारा इंसान आहियूं असां बि, असांजो क़दीमी ॻोठ आहे, असांखे पाणी जी ज़रूरत आहे। ॾाढा तकलीफ़ में आहियूं। असांजा नंढड़ा बचड़ा पाणी ते था वञनि, स्कूटरनि ते, स्कूटर जे वटि न आहे, गॾा गाॾे ते, कुल्हनि ते पाणी था भरे अचूं। छा असां पाकिस्तानी न आहियूं? असांजो हक़ न आहे? असांजो हक़ आहे गवर्नमेंट मां। पर महिरबानी कयो, जेके नुमाइंदा दावा था कनि त असां पाणी सॼे काछे में ॾिनो आहे, अचनि न असांजे ॻोठ में किथे आहे पाणी? असां सां गॾो गॾु असां पाड़े में ॿिया ॻोठ आहिनि जिन्हनि जा मां नाला नथो खणां, उन्हनि खां तव्हां वञी पुछो तव्हांजे ॻोठनि में पाणी आहे? चवंदा न। किथां भरे था अचो? 4 किलोमीटर 5 किलोमीटर ते मुफ़ासिले ते। हाणे जॾहिं पाणी अचे तॾहिं असांजे घर जी तमड़ थिए, तॾहिं असांजी मानी पचे। को गुज़ारे वञे थो उन लाइ वुज़ू लाइ पाणी कोन्हे। असां इंसान आहियूं। ख़ुदारा महिरबानी कयो, असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि असां उन्हनि खे गुज़ारिश था कयूं। असां UC टंडो रहीम ख़ान जा आहियूं, रहीम ख़ान जा आहियूं, परे जा न आहियूं। ज़िलो असांजो दादू आहे, तालुको असांजो जोही आहे। जोही जा तालुके जा जेके MNA आहिनि MP आहिनि उहे किथे आहे? निंड पिया आहिनि छा? पीपला हाँ मां पीपल वारनि खे वोट ॾिनो आहे। असां पंहिंजे ॻोठ में घणो कुझु विञायो आहे पीपलनि जे करे, हर शइ विञायो आहे। असां घुराया आहिनि, दोस्त असां सां वेठा, हर ॻाल्हि थी, पाणीअ जी ॻाल्हि थी, बिजलीअ जी ॻाल्हि थी, नंढड़नि जी पढ़ाईअ जी ॻाल्हि थी, पर थियो कुझु बि कोन्हे। मां हींअर बि वोट पीपला खे ॾिना आहिनि, हींअर बि असां पीपला आहियूं, हींअर बि असांजे घर में झंडा पीपला लॻल आहिनि। पर अफ़सोस इहो आहे जो असां पाणीअ जे लाइ बि राति ॿारनि सां गॾिजी अची पाणी ते पाणी था भरियूं। ॾींहं जो कमु कयूं, राति अची ॿारनि सां पाणी भरियो। 1-1, 2-2 बजे ताईं असांजा ॿार आहिनि खूहनि ते पाणी था भरियूं, जेको असां शहर वञण बि नथा चाहियूं, नथा वञी सघूं। सॼो ॾींहुं हो मासूड़ो खणी डॉक्टर वटि पहुचा, हो मासूम खणी डॉक्टर वटि, छाजे करे? सिर्फ़ु पाणीअ जे करे।
असांखे अफ़सोस थो थिए दोस्त चवनि था असां हर शइ ॾिनो आहे असां ख़ुदि पीपल आहियूं असां चवंदा न असां सां दोस्त ॻाल्हाइनि कंहिंखे ॾिनो उहे ॾेखारीनि उहे माण्हू ॾेखारीनि उहे ॻोठ ॾेखारीनि मां ख़ुदि शहक ॻोठ जा मूंखे ॾेखारीनि न हेतिरा ॾींहं थिया असां भाऊ हे 3 चकर न आहे हिनखे 5 चकर आहे हिन दोस्तनि खे असां सां जहिड़ा थिया असां सां फशरियूं थियूं शहक ॻोठ में असां सां घणो कुझु थियो आहे असां वञी 5-6 घर बचिया ऐं इन जे करे पीपलनि जे करे सभिनीनि असांखे कढी छॾियो आहे पर असांखे हिकिड़ो नलको न ॾेई सघिया मां हींअर बि दोस्तनि खे चवां कहिड़नि जा दोस्तनि जा नाला वठां जिन्हनि खे चयुमि दोस्तो हिते तव्हां रुॻी 4-5 नलका हणो जेके के ॻोठ जी सहूलियत थिए उहे बि दोस्त न ॾेई सघिया दुख थो थिए हक़ीक़त हींअर हिननि जो हक़ आहे जेको असांखे चवनि था इहे अथव पीपला हिननि जो हक़ आहे ताना ॾियणु हर शइ करणु असांखे तकलीफ़ थियो जंहिं असांजे नंढड़नि खे असांजे ॿारनि खे तकलीफ़ आहे त सम्झ असांखे तकलीफ़ आहे इन खां वधीक छा ॻाल्हायो तक जो MNA सरदार रफ़ीक अहमद जमाली चए थो त मां काछे वासियुनि खे पाणी जो सहूलियतूं फराहम करे चुको आहियां पर उहे ॻोठ जेके हाणे तामीर थिया या चंद घरनि ते मुश्तमिल ॻोठ आहिनि उहे पाणी खां महिरूम आहिनि तव्हांजे ॻोठ खे घणो अरसो थियो आहे पहिरीं ॻाल्हि त हे असांजो क़दीमी ॻोठ आहे जेको अॼुकल्ह जो कोन्हे को ॿी ॻाल्हि इहा त हिते अहिड़ो को ॻोठ त नओं ठहियो ई कोन्हे कासिम ॻोठ शहक ॻोठ ठुल धनु टकरी सभु क़दीमी शहर आहिनि पर मूंखे कंहिं बि ॻोठ में सहूलियत दोस्त ॾेखारीनि मां हिननि खां माफ़ी वठंदुमि दोस्त ईंदा आहिनि असां पाण घुराया आहिनि चवां थो MPA MNA आया असां वटि वेठा चांहि पार्टी थी असांखे भाऊ हिकिड़ो खसीस थंबो न ॾेई सघिया जेको 50 माण्हुनि मां वाइदो करे विया त हिकिड़ो थंबो असांजो अधु ॻोठ अॼु ताईं बिजलीअ खां महिरूम आहे हींअर ताईं उहा खॾ में पए पर असांखे हर पाणी ॾियनि जेके असांजा नंढड़ा बचड़ा हींअर सूरनि में आहिनि उन्हनि जे लाइ पाणी खपे दोस्त असांखे हिननि बिजली न खपे असांखे मासूमनि जो तालीम ऐं पाणी खपे ॿियो असांखे नाज़रीन पीअण जे पाणी जो मसइलो पूरे दादू ज़िले में आहे तक जा नुमाइंदा इन ॻाल्हि खां बिल्कुलु इनकार करे रहिया आहिनि इन हवाले सां पाणी जे हवाले सां जिते पाणी जो मसइलो आहे उन हवाले सां असां कोशिशि कई आहे पूरे दादू मां अव्हांखे हक़ीक़तूं साम्हूं आणियूं हींअर असां सां दादू मां लाइन ते मौजूदु आहे दादू जो इंतिहाई बहितरीन वर्कर जर्नलिस्ट जेको आहे इमदाद खुश्क सां असांजो राब्तो थी वियो आहे इमदाद इहो ॿुधाइजो त दादू में पीअण जे पाणी जे हवाले सां कहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जी बिल्कुलु हनीफ़ तव्हां जेको पाणी जे मसइले जी ॻाल्हि था कयो त मां तव्हांखे वाज़े कंदो हलियां त दादू शहर ज़िले में त जेको दादू सिटी आहे उहो 7 लखनि जी आबादी रखण वारो शहर आहे उन जे आस पास मेहर आहे ख़ैरपुर नाथन शाह फरीदाबाद राधण ऐं जेके ॿिया ककड़ थी विया मखदूम बिलावल सीता प्यारो इन्हनि में बि पाणी जो तमामु शदीद इख़्तियार करे वियो आहे पाणी जेको आहे न माण्हू जेके आहिनि परे परे खां पाणी भरण लाइ मजबूर थी विया आहिनि शहरनि में जेके वाटर सप्लाई जेके स्कीमूं आहिनि उहे नाकारा लॻी पियूं आहिनि मां तव्हांखे इहो वाज़ कंदो हलां दादू ज़िले में टोटल 260 खां वधीक स्कीमूं आहिनि जंहिंमां 190 जेके स्कीमूं आहिनि उहे पब्लिक हेल्थ जूं नाकारा लॻी पियूं आहिनि ऐं जेके 60 या 70 स्कीमूं इन्हनि बार बार रिपेयरिंग कयूं आहिनि उहे बि उन्हनि में नई स्कीमूं करे पुराणियुनि खे रिपेयरिंग करे उन्हनि इहो ॾेखारे वियो आहे सो बहरहाल पाणी जो जेको तमामु घणो मसइलो थी वियो आहे दादू ज़िले में मगर जेका असांजा चूंडियल हुक्मरान आहिनि या जेके पब्लिक हेल्थ जो इंजीनियर आहे या DC दादू आहे इन शइ खे मञण लाइ तयारु ई न आहिनि मां तव्हांखे इहो ॿुधायां त ख़ैरपुर नाथन शाह जा कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके फरीदाबाद लाल बिश्क बबर मुरीद बबर ऐं ॿिया कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके माण्हू वीचारा दुबनि मां पाणी भरण खां मजबूर आहिनि ऐं परे परे खां पाणी भरण लाइ मजबूर आहिनि साफ़ पाणी न हुजण जे करे महिरबानी इमदाद तव्हांजे टाइम ॾियण जे लाइ नाज़रीन हाणे असांखे जोही जे पीअण जे पाणी जे हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे अब्बास गाॾी अब्बास असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो त जोही में पीअण जे पाणी जे हवाले सां कहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जी अनिल असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही तालुके अंदरि वाटर सप्लाई स्कीम जेका मंज़ूर कराई वई स्कीम मंज़ूर थियण खां पोइ तक़रीबन उनखे 5 खां 6 साल मुकमल थियण ते अची विया आहिनि पर उन बावजूदि बि जोही तालुके जे शहर अंदरि जेकी स्कीम आहे उहा अञा ताईं अणपूरी आहे ऐं जेके पंहिंजो 8 वार्ड आहिनि असांजा जोही तालुके शहर अंदरि उन्हनि वार्डनि में अॼु ताईं जेके तक़रीबन 4 खां 3 वार्डनि में जेके उन्हनि में पाइप जी जेका विछाई कई वई हुई उन्हनि में जेको वाटर सप्लाई जो पाणी अचे पियो उहो पीअण जे पाणी जेको पीअण जो अचे पियो उहो पाणी पीअण जे लाइ
लाइक़ु कोन्हे को। उहो पाणी सिर्फ़ु माण्हू कपिड़ा वग़ैरह जा पाणी जे लाइ जेको आहे हारवेर जे लाइ इस्तेमालु करे सघिजे थो, बाक़ी उहो पाणी पीअण जे लाइक़ु कोन्हे को। ऐं ॿी इहो असांजे घर जेको आहे तक़रीबन 8 सालनि दौरान अंदरि जेको आहे जोई शहर में हिकु जेका आहे पंहिंजो वाटर सप्लाई स्कीम त जेका उहा त अणपूरी आहे पर हिते जेको पंहिंजो हिकिड़ो वाटर पंहिंजो लॻल हुयो, फिल्टर प्लांट लॻल हुयो, उहो फिल्टर प्लांट बि जेको आहे सो हींअर बंदि पियल आहे। शहर जो वाहिद फिल्टर प्लांट हुयो, उन में जेको सो उहो बंदि हुजण करे माण्हुनि खे जेको आहे सो साफ़ पाणी न पियो मिले। ॿी वॾी ॻाल्हि इहा त जोई तालुके अंदरि जेके जीअं जोई जी मिसाल आहे पसमाइंदा जेके आहिनि पंहिंजो जोई पेट्रोल पंप आहिनि या ॿिया आहिनि, जोई तालुके जेके जोई जा रहवासी आहिनि उहो उतां पाणी भरण ते मजबूर आहिनि, पर उन पाणीअ में बि बदकिस्मती असांजी इहा आहे त उन पाणीअ में बि जेको सो सेंखियो आहे, उन पाणी वापरण सां बि जेको सो माण्हू पेट जे बीमारियुनि समेत ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियूं वठिजी था वञनि। जी महिरबानी अब्बास जी। नाज़रीन, तव्हां जोई ऐं दादू जे सहाफ़ियुनि खां या ॿुधो त उते छा सूरत हुई। हाणे असां वाही पांधी मां दोस्त साथी रिपोर्टर आहे असांजो एहसान ब्रह्मणी खां मालूम कंदासीं त वाही पांधी में छा सूरत आहे। एहसान इहो ॿुधाइजो असांखे त वाही पांधी ऐं आस पास जे ॻोठनि में पीअण जे साफ़ पाणीअ जे लाइ हुकूमत पारां कहिड़ियूं तरीक़ूं वरितियूं वियूं आहिनि ऐं उते छा सूरत आहे। जी बिल्कुलु हनीफ़, हींअर जेको ऊन्हारो ईंदे ई सॼे काछे में हींअर पाणी वारी जेका सूरत हाल आहे उहा तमामु संगीन थी चुकी आहे। वाही पांधी समेत जेको काछे जा खोड़ सारा अहिड़ा नंढा वॾा ॻोठ अचनि था जिते अॼु ताईं पीपल्स पार्टी जी 12 साल गवर्नमेंट पारां साफ़ ऐं मिठे पाणी जी स्कीमूं न मुहैया करे सघी आहे। ख़ासि तौर ते जेके ॻोठ आहिनि बहावल बबर आहे, जाम बबर आहे, छिडरी आहे, गोलो फ़क़ीर आहे, राज़ी रोदनाणी आहे, या उन खां अलावा जेको राजो देरो आहे, राजो गंढो आहे, मुरीद देरो आहे, या कस्बो आहे, या अहिड़े क़िस्म जा ॿिया खोड़ सारा नंढा वॾा जेके ॻोठ अची था वञनि उते अञा ताईं जेका मिठे पाणी जी स्कीमूं गवर्नमेंट जेका पारां मुहैया न कयूं वियूं आहिनि। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ताज़ो ई जेको पीपल्स पार्टी जो जेको MNA आहे रफ़ीक अहमद जमाली पारां इहो चयो वियो त हीअ कुझु जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि जे तरफ़ां मन घड़त कहाणियूं या मोह मलायूं पियूं वञनि। बाक़ी सॼे काछे में हींअर मूं स्कीमूं ॾेई छॾियूं आहिनि त असां इन्हनि शयुनि खे चैलेंज कंदासीं ऐं जेका मीडिया ज़रिए ॾेखारे सघूं था खोड़ सारा अहिड़ा ॻोठ आहिनि जिते अॼु ताईं बि माण्हू दुबनि जो जेको गंदो ऐं ख़राबु गदिलो पाणी पीअण ते मजबूर आहिनि, जंहिंजे करे हुतां जा जेके ॻोठाणा आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते ॿार ऐं जेके वॾा आहिनि हींअर काफ़ी बीमारियुनि में मुब्तला थी चुका आहिनि, जंहिंमें पेट जूं बीमारियूं आहिनि या उन खां अलावा चमड़ी जी बीमारियूं आहिनि ऐं साई में इलाही सारा माण्हू मुब्तला आहिनि। हींअर मां तव्हांखे ॿुधायां त वाही पांधी जेको काछे जो कराची सॼो थो वञे तमामु वॾो शहर आहे, उन शहर खे बि अॼु ताईं पाणी जी स्कीम नाहे मिली सघी। वक़्तनि ब वक़्तनि ऐलान थींदो रहियो त हिन शहर खे असां हिकु वॾी स्कीम ॾींदासीं, पर उहा स्कीम हिन शहर खे अॼु ताईं बि न मिली सघी आहे। ऐं उन सां गॾु हुते जेको हींअर जेका पाणी वारी सूरत हाल आहे उते सिर्फ़ु हिकिड़ी जेका फ़ी सबील लाइ टैंकी लॻायल आहे त उतां ई सॼो शहर पाणी भरे थो। सो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर जेका सिंध गवर्नमेंट खे संजीदा थियणो पवंदो ऐं जेको काछे में खोड़ सारा अहिड़ा ॻोठ रहियल आहिनि जिते पाणी जी ज़रूरत आहे त उन्हनि जूं जेके स्कीमूं आहिनि उहे मंज़ूर करे मुहैया करे ॾिनियूं वञनि त जीअं माण्हू जेके आहिनि साफ़ ऐं मिठे पाणी खां महरूम न बणनि। जी महिरबानी अहसान, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हाणे असां सां मौजूदु आहिनि टंडो रहीम ख़ान मां रांझन जमाली। रांझन, छा सूरत हाल आहे टंडो रहीम ख़ान में? जी बिल्कुलु हनीफ़, सॼे काछे में पाणी जो बहिरान हल न थी सघियो आहे। काछे जे मुख़्तलिफ़ यूसीस टंडो रहीम ख़ान, शाहसन, चिनी समेत हर हंधि पाणी जो मसइलो अञा ताईं हल न थी सघियो आहे। असांजे चूंडियल नुमाइंदनि थोरे कामोरनि जोही तालुके में करप्शन खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे कयो। काछे जा केतिरा ई ॻोठ टोड़ी, शाहसन, हमज़ो ख़ान शाहानी, छिनी, शफ़ी जे थले समेत हर हंधि पाणी जो बहिरान आहे। हाणे ऊन्हारे जे मौसम में वेतर उहो बहिरान शिदत इख़्तियार करे वेंदो जेको मामूल बणियल आहे, पर असांजे तक जे MNA पारां उहा दावा कई वई आहे त काछे में पाणी जो बहिरान किथे बि कोन्हे। अफ़सोस जो मक़ाम आहे जो चूंडियल नुमाइंदा को बि कमु कोन था कनि। सहाफ़ियुनि पारां जिते जिन इलाइक़नि में पाणी जो बहिरान आहे उते जी निशानदेही था कनि त चूंडियल नुमाइंदनि पारां उहो रद्द अमल आहे त काछे में किथे बि पाणी जो बहिरान कोन्हे। सहाफ़ी ख़ामख़ा वावेला था कनि। काछे जे माण्हुनि खे पंहिंजे हक़नि जे लाइ ऐं ख़ासि करे पाणी जे लाइ रोडनि ते निकिरणो पवंदो जीअं उन्हनि जो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचाए सघिजे। जी
महिरबानी राजन। नाज़रीन, साॻई शहर साॻई इलाइक़े सां असां सां ॿियो सहाफ़ी दोस्त मौजूदु आहे, मीर लाशारी। मीर लाशारी, तव्हां ॿुधाइजो त छा सूरत हाल आहे तव्हांजे इलाइक़े में पीअण जे पाणी जे हवाले सां? जी बिल्कुलु हनीफ़, टंडो रहीम खान शहर समेत केतिरा ई ॻोठ आहिनि जंहिंमें पाणी जी शदीद खोट आहे। यूसी टंडो रहीम खान जा केतिरा ॻोठ जंहिंमें पाणी मिलणु मुश्किल थी वियो आहे, जंहिंमें बहलील शाह, टोड़ी, परियो जमाली, अलहदा शहाणी समेत केतिरा ई ॻोठ आहिनि। पाणी जे लाइ सुबुह जो 3 खां 4 बजे ॻोठ वारा पाणी जी तलाश में निकिरी वेंदा आहिनि, के पैदल त के गॾहनि ते। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काछे जा केतिरा ई ॻोठ आहिनि जंहिंमें पाणी पैसनि ते ख़रीद कयो वञे थो, या वरी सावणी जे पिल बरसातनि जो पाणी कंहिं तलाह में गॾु करे आम जीआईपी जे लाइ कमु आंदो वञे थो। उहो पाणी तलाहनि जो जंहिंमां इंसान बि पींदा आहिनि, त उन्हनि मां कुता ऐं गॾहूं बि उते गॾु उन्हनि सां पींदा आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त टंडो रहीम खान 4 साल अॻु नाकारा थियल वाटर सप्लाई जंहिंजी फंडिंग थी, हिकु भेरो ॿीहर फंडिंग थी, उन जो कमु हिकु ठेकेदार खे ॾिनो वियो, जेको ठेकेदार कमु अधु कयो अधु छॾे ॾिनो। जेका पाइप लाइन हुई उहा सॼी पुराणी विछाई वई हुई। टंडो रहीम खान में 5 खां 6 टांकियूं हुयूं जेके हिकु टांकी ताणी पाणी पहुचायो, ऐं बाद में उनजो MNA दादू इफ्तिदा बि कयो, मगर पाणी उन्हनि टांकियुनि ताणी न पहुची सघियो। जी जी बिल्कुलु मीर, वॾी महिरबानी अव्हांजी। जो काछे में बिल्कुलु पीअण जे पाणी जो मसइलो आहे, वॾी महिरबानी अव्हांजी। जी नाज़रीन, हिकिड़े पासे आहे MNA क़ौमी असेंबली जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़ौमी असेंबली जो रुकन MNA सरदार रफ़ीक अहमद जमाली जो मौक़िफ़। ॿिए पासे तर जा जेके मक़ामी सहाफ़ी आहिनि, उतां जा जेके रहवासी आहिनि, उन्हनि जो मौक़िफ़ आहे। ऐं असीं फुटेजिस तव्हांखे बार बार ॾेखारे रहिया आहियूं। त हाणे फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे त तव्हां ॾिसो त छा MNA जो मौक़िफ़ सही आहे या जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उहे सही आहिनि। तेसीं ताईं पॉइंट ऑफ व्यू जे प्रोग्राम में इजाज़त ॾींदा। वरी के नेक्स्ट के मसइले, अहम मसइले ते असां सां ॿीहर मिलंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त ऐं होस्ट हनीफ़ रोदराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।